अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां मोहम्मद पवर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। सजावल के सीनियर सहाफ़ी हाफिज़ सादुल्ला मेमन ते कूड़ा केस दाखिल थियण, हिरासा करण ऐं धमकियूं ॾियण वारे अमल खिलाफ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते ठठे में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनियन ठठो तरफ़ां एहतजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अब्दुल शायान जी ख़बर मूजिब ज़िले सदर खुदाबख्श बिरोही, ज़िले अगवानन अब्दुल रऊफ़ बिरोही, राजा तनवीर ख़ासकेली, प्रेस क्लब ठठो जी सदर इकबाल जाखरो, साफ़िन शबीर भट्टी, इस्माइल मेमर, मुमताज़ जाड़ो, वहाब शेख, अजीज़ जोगी, नज़ाकत शाह, शहमीर समेजो, दानिश ख़ासकेली, सावण बरफत जी अगवानी में प्रेस क्लब ठठो अॻियां भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो करे सजावल जी का सां अगेन सजावल जी सहाफ़ी हाफिज़ सादुल्ला मेमन मथां दाखिल समूरा कूड़ा केस ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो। उन मौके ते सहाफ़ी अगवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ठठो, सजावल ऐं सांभर ज़िलनि में हाफिज़ सादुल्ला मेमन मथां दाखिल कयल कूड़ा केस ख़त्म करे खेनि तहफ़्फ़ुज़ मुहैया कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक खबरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।